पाकिस्तान में केतिरनि पार्टियुनि ते पाबंदी लॻी ॼाणियूं अहम ऐं दिलचस्प तारीख़। पाकिस्तान खे आज़ाद थींदे अटकल 77 साल गुज़री विया आहिनि ऐं उन दौरान जॾहिं सियासी पार्टियूं ठहियूं त उन्हनि मां कुझु ते पाबंदी बि लॻाई वई। पर अप्रैल 2022 ईस्वी में तहरीक इंसाफ़ जी पहिरीं हुकूमत हुई जंहिंखे अपोज़िशन पार्टियुनि अदम एतमादी तहरीक ज़रिए बरतरफ़ कयो। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणनि खे आज़ाद उम्मीदवार करार ॾेई ॿियनि पार्टियुनि खे मख़सूस ऐं अक़लियतूं सीटूं अलाट करे छॾियूं आहिनि। वफ़ाक़ी सरकार सुप्रीम कोर्ट में तहरीक इंसाफ़ ते पाबंदी जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो आहे। हाणे अव्हां खे ॿुधायूं था त पाकिस्तान में हिन वक़्त ताईं केतिरनि सियासी पार्टियुनि ते पाबंदी लॻाई वई आहे। जुलाई 1954 ईस्वी में मुल्क जे पहिरीं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ते पाबंदी लॻाई वई। उन खां पोइ नेशनल अवामी पार्टी जे नएं सिर तामीर कई वई। पहिरीं नेशनल डेमोक्रेटिक पार्टी ऐं पोइ अवामी नेशनल पार्टी जो बि नालो रखियो वियो। तहरीक लबैक पाकिस्तान ते बि पाबंदी लॻी। हुकूमत पंजाब अप्रैल 2021 में पुरतशद्दुद कार्रवाइयुनि में केतिरनि ई पुलिस अहलकारनि जे मारिजी वञण खां पोइ तहरीक लबैक पाकिस्तान ते बि पाबंदी लॻाए छॾी हुई। उन खां पोइ हुकूमत पाबंदी ख़तमु करे छॾी ऐं उन खां पोइ नवंबर जे 2021 में साद रिज़वी जमायत जो सरबराह थियो। ऐं हाणे वरी वफ़ाक़ी हुकूमत PTI ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत मूजिबि त PTI नम में वारनि वाक़िअनि सां गॾोगॾु IMF खे ख़त लिखण समेत पाकिस्तान खे डिफ़ॉल्ट करण में मुलविस आहे। उन करे PTI ते पाबंदी लॻाइण जो सोचियो आहे।